नाज़रीन खैरपुर में अवां खे अपडेट ॾींदा हलूं। अयाज़ अहमद सोहू जी रिपोर्ट मुताबिक़ गवर्नमेंट प्राइमरी स्कूल खानन बुरड़ो में हुकूमत सिंध तरफां शागिर्दनि लाइ मुफ़्त तैलीमी किताब हेडमास्टर अब्दुल हमीद बुरड़ो और उस्ताद अवल खान बुरड़ो पहिरें दर्जे खां 5 दर्जे ताईं जे स्कूली ॿारनि में किताब तक़सीम कया। हेडमास्टर बॉयज़ प्राइमरी स्कूल खानन बुरड़ो में किताब तक़सीम कंदे चयो त गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल खानन बुरड़ो में ॿारनि जे इनरोलमेंट 300 खां वधीक आहे ऐं पहिरें खां 5 दर्जे ताईं 60 ॿारनि जी तदरुसी किताब ॾिना विया आहिनि जेकी ॿारनि में तक़सीम कयासीं ऐं अञा 250 ॿार बिना किताबनि जे स्कूल में मौजूदु आहिनि जिन जा वालिदैन बि तमामु मिसकीन आहिनि। सिंध हुकूमत वज़ीर तैलीम, सेक्रेटरी तैलीम, डायरेक्टर प्राइमरी सखर, DO प्राइमरी खैरपुर ऐं TO कोटड़ी खे अपील कंदे चयो त रहियल स्कूली ॿारनि जा ॿारनि खे किताब ॾिना वञनि त जीअं उन्हनि जो मुस्तक़बिल बि तैलीम जहिड़े ज़ेवर सां संवारियो वञे।